मोको मिलो महदार जो, मोको मिलो दीदार जो, पीर मुझे पगदार जो, रंग ॾिसो रंग बाबा मुर्शिद मणियादार जो, नूर बरी अॼु रात मिलिया, मुर्शिद जी मुलाकात भलिया, ज़ोक ज़िक्र अज़कार जो, अल्लाह ज़ोक ज़िक्र अज़कार जो, पीर मुझे पगदार जो, रंग ॾिसो रंग बाबा मुर्शिद मणियादार जो, फैज़ सखावत नंगर जारे, खाई खुटा ऐन खलकत सारे, माल मिठे महदार जो, अल्लाह माल मिठे महदार जो, पीर मुझे पगदार जो, रंग ॾिसो रंग बाबा मुर्शिद मणियादार जो, रम्ज़ रूहानी सबक सिखारे, मुर्दा मन के जानी जियारे, अखर ॾिसी असरार जो, पीर मुझे पगदार जो, रंग ॾिसो रंग बाबा मुर्शिद मणियादार जो। मनकब जिला हज़रतुल्लाह अली साहब खान के पानी दा मनकब शरीफ है। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, तो तरस घड़ी भी तकड़ न कर, ओ जारी हमारा जामद सान, आयो आया परे का पकड़ न कर, चल पलक घड़ी पगदार पसान, मुझ साईं ॾाढो आहे सफ़ीर, सद के बना सखावत कर, मुझ साईं ॾाढो आहे सफ़ीर, तू सद के बना सखावत कर, ॾाढा दिल जे अंदर अरमान अथनि, चल साजन सां इज़हार कयां, तू तरस घड़ी भी तकड़ न कर, ओ यारी हमारा जामद सान, मुखे पिरीअ संदी वॾी प्यास आहे, वञा ओॾो अजीब जी आस आहे, या दिलबर साईं जी बास आहे, सुभान अल्लाह, या दिलबर साईं जी बास आए, चल रोज़ दीवानी जार चमान, तो तरस घड़ी भी तकड़ न कर, ओ यारी हमारा जामद सान, आयो आया परे का पकड़ न कर, चल पलक घड़ी पगदार पसान। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुख्तसर खिताब जिला अर्ज़ गुज़ार रही जमात कलमगी जा खतीब खलीफा साईं मोहम्मद अमीर साईं के पानी दा मुख्तसर खिताब के फरमाया। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़ऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वकूनु मअस-सादिक़ीन, सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। निगाहे वली ने ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी, नज़ी सुभान अल्लाह।
निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी, दरे फैज हक बंद जब था न अब तक, वलियों की झोली में अब भी है सब कुछ। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। सभी के मुबारक हुइन जो वजह से अल्लाह जे कामिल वली साहिब मजार पीर रोशन ज़मीर महबूब इलाही नंबर अल्लाह मरकदहू जे सालाने उर्स मुबारक ते आयूं। रोजे वारे साईं जो उर्स मुबारक आ ऐं अल्हम्दुलिल्लाह असां जे पीर कामिल हादी रहबर गौसे ज़मान कुतबे जहां सोने मुर्शिद दिलबर साईं के फैज़ जूं छोलियूं आहिनि। चओ चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कुरान मजीद जा लफ्ज़ इन फकीर पढ़िया। रब्बे कायनात ऐलान फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह। रब फरमाए, हे ईमान वारो अल्लाह खां डिजो, पंहिंजे दिल में रब जो खौफ पैदा कयो, वकुनू मअस्सादिकीन। ऐं रब फरमाए तो मुझे सच्चन बानन सां गॾु जिंदगी गुजारियो। सुभान अल्लाह। अगर जे दिल में रब जो खौफ ना है, अल्लाह वारन जे सोबत में अचो, अल्लाह वारन जो दीदार कयो, तव्हां जो सीनो मदीनो बंजी वींदो, तव्हां जे दिल में खौफ खुदा पैदा थींदो। अल्लाह वारा उहे आहिनि जो नज़र कंदा आहिनि, तकदीरूं बदलाए छॾींदा आहिनि। चओ चओ सुभान अल्लाह। ओ मिठा, अल्लाह जे वलियन जी मोहब्बत भाग वारन के नसीब थींदी आहे। ईद में ही जगह घणी रब असां के नसीब कयूं हिन, हाज़ुरी असां के नसीब थी आहे। चओ सुभान अल्लाह। हाँ, एक ज़माना सोबते बा औलिया, बेतर्ज सद साल तात बेरिया। अल्लामा रूमी रहमतुल्लाह अलैह फरमायो, को माण्हू 100 साल बेरिया अल्लाह जी इबादत करे, वह हिकड़े पासे आ अल्लाह जे कामिल वली जे साम्हूं की घड़ियूं वेहे, उन जो शान मान अञा मथे आ, अञा मथे आ। सौदो सस्तो आ। ओ मातली वारा ओ मुर्शिदा रंग लाए तू छॾिया, इश्क़ उल्फत जा अंदर में आड़ मचाए तो छॾिया। मातली वारा ओ दिलबर रंग लाए तो छॾिया, तो दिनी सुन्नत शरीयत जी अजब तालीम आ, तो तसव्वुफ ऐं तरीक़त जी दिनी तफ़हीम आ। फैज़ बरकत जा पिरी वाहुड़ बहाए तो छॾिया, मातली वारा ओ दिलबर रंग लाए तो छॾिया। रंग लगो आहे या न जीवे रंग लगो आहे, सो हथ मथे करो, हथ मथे करे ऐलान कयो, अल्लाह जी मोहब्बत ऐं मारिफत जो रंग लगो आहे, मदीने वारे साईं जे सुन्नत ऐं शरीयत जो रंग लगो आहे। तव्हां नज़र कंदो मथे ते मुहम्मदी दस्तार नज़र ईंदी। ओ मिठा, मुंहं ते सुहारी तव्हां खे नज़र ईंदी, आशिकनि जे कुल्हनि ते साई चादर नज़र ईंदी। आखिरी मुंहिंजा लफ़्ज़ चओ सुभान अल्लाह। शान वारा ख़ुदा जा प्यारा, गम हज़ारे हटाए छॾनि था, जे खणनि था उहे हथ ख़ुदा दे, तानो कदर मटाए छॾनि था। सोने रोज़े वारे साईं जी ॻाल्हि चई सुभान अल्लाह। ओ पुटनि था मौत जो आयो आडर, पियो रोंदो आयो मातलिया में, वाह मुर्शिद महबूब इलाही। चो चो दिल खोले सुभान अल्लाह। पुटनि था मौत जो आयो आडर, पियो रोंदो आयो मातलिया में, वाह मुर्शिद महबूब इलाही। मौत भी दुआ सां टारे छॾनि था। अदब सां वेहो, मोहब्बत सां वेहो, दीदार कयो, फैज़ जी पालूट हली रही
इंशाअल्लाह पांजे कामिल जो दीदार कंदासी सभिनी जो झोलियूं रहमत सां भरपूर थी वेंदियूं। आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। हींअर मुख़्तसर ख़िताब जे लाइ असां अर्ज़गुज़ार आहियूं हज़रत अल्लामा व मौलाना मुफ्ती साईं अब्दुल सत्तार साईं के जेके दरबार आलिया सालिहाबाद शरीफ जा मुदरिस आहिनि जेके ईंदा मुख़्तसर ख़िताब करणु फरमाईंदा। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अम्मा बिनिअमति रब्बिका फ़हद्दिस। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अज असाई अवाजू अखियों खुश नसीब आहिनि जन दिल पर साईं जो दीदार कयो आहे। असाई अवाजा कदम खुश नसीब आहिनि जेके पंहिंजे घरनि खां हली दिल पर साईं जे दर ते पहुता है। दोस्तों, अल्लाह जो कुरान तो फरमाए व अम्मा बिनिअमति रब्बिका फ़हद्दिस। अल्लाह जी का नेमत मिले त खामोश थी न वेहो बल्कि इन जूं ॻाल्हियूं करे माण्हुनि खे ॿुधायो त कुरान मजीद जी इन आयत ते अमल कंदे हिन स्टेज खां असां पैगाम ॾियूं था पूरी दुनिया खे। अल्लाह जूं नेमतियूं असांखे बराबरि मिलियूं आहिनि, मिलंदियूं रहंदियूं, पर हिन ज़माने में पुरफ़तन दौर में हर तरफ नफ्सा नफ्सी जो आलम आहे। इन दौर में मर्द कलंदर किबला दिल पर साईं जी दामन मिलन अल्लाह जी वॾी नेमत आहे असांजे मथां। दिल पर साईं इश्क जो नालो आ, दिल पर साईं मोहब्बत जो नालो आ, दिल पर साईं अकीदत जो नालो आ, दिल पर साईं रूहानियत जो नालो आ, दिल पर साईं इल्म जो नालो आ, दिल पर साईं जमाल जो नालो आ, दिल पर साईं कमाल जो नालो आ, दिल पर साईं मोहब्बत मुस्तफा इश्क रसूल जो नालो आ। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। असांखे फ़ख्र आ पंहिंजे मुर्शिद ते, असांखे निस्बत ते नाज़ आ जो असांखे अल्लाह दिल पर साईं जहिड़ो जवान अता फरमायो, जंहिंजे इल्म जहिड़ो कंहिं वटि इल्म न आहे, जंहिंजे हिल्म जहिड़ो कंहिं वटि हिल्म न आहे, जंहिंजी सूरत जहिड़ी कंहिं वटि सूरत न आहे, जंहिंजी हसीन सीरत जहिड़ी कंहिं वटि सीरत न आहे। मुझे मुर्शिद करीम कमाल करे छॾियो। एक तरफ जलसन जी लाइनूं लगियूं पियूं आहिनि, ॿियनि तरफ किताबनि जूं लाइनूं लगियूं पियूं आहिनि। मुखालिफ़नि खे सम्झ में नथी अचे ॻाल्हि त इहो हिकिड़ो दिल पर साईं पूरे राज ते हुकूमत करे रहियो आहे। अॼु उहे रड़नि था, रोअनि था, इहे मातम कंदा रहंदा, दिल पर साईं जा ग़ुलाम वधंदा रहंदा। अल्लाह करीम असां सभिनी जी इहा मोहब्बत क़ाइम ऐं दाइम रखे। अल्लाह करीम जो चवण तव्हां असांजे ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। सुभान अल्लाह। सुने दिल पर साईं जो शान बुद्धि सीना ठरीदा पवंदा। हे त सुने दिल पर साईं जे नज़रुनि जा नवाज़ आहिनि, पर सुने दिल पर जो जलवा हूंदो, कमाल हूंदो, इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा। हींअर मुख़्तसर ख़िताब जे लाइ असां अर्ज़गुज़ार आहियूं जमात करमिया जे खुलफ़ा इकरामनि मज़ा हिकिड़े ख़ासि ख़लीफ़े जंहिं ते सुने दिल पर साईं जी ख़ुसूसी करम नवाज़ी आहे। हज़रत क़िबला सैयद साईं बहलूल दाना साईं तव्हां जिन लक़ब रखियो आहे, साईं जिन हिदायत ऐं मुख़्तसर ख़िताब करणु फरमाईंदा। सैयद फारूक अहमद शाह। जेतरी जमात आई मदीने वाली मीर ते दुरूद पढ़ आवाज को हुजे मुझो गलो वेठल तां जो गलो कोन वेठल। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम आमनतु बिल्लाहि सदक़ल अलीयुल अज़ीम। मुझे प्यारा भाइयों, अल्लाह जो रब करीम पाक फरमाए तो फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम, तुम मुखे याद करना तोखे याद कर। ये ज़िक्र वो है जेके तौफीक मिली वही
ही जिक्र हुआ जे दिल में वो जिक्र समाजी जो जिक्र जी कैफियत इंसान जी दिल में अची वई उन जो हथ उन जी ज़ुबान उन जो ज़ार अल्लाह जो जिक्र करदो एक अल्लाह जो कामिल वली पंहिंजे मुरीद जी खिदमत में एक अल्लाह जो कामिल वली पंहिंजे मुरीद जी खिदमत में हर वक्त नालो पुछा कंदो ओ मुरीद तुंहिंजो नालो छा आहे पुछा कंदो ही नालो मुंहिंजो जेॾीमहिल हिकु ॾींहुं मुरीद पुछा कंदे अल्लाह जा प्यारा वली हर वक्त मुंहिंजो नालो पुछा कंदो ही जॾहिं खां वठी रब्बिल आलमीन जो नालो पुकारियो अथमि उन खां वठी तन मन मां ॿिया दुनिया जा नाला सभु विसारे छॾिया अल्लाह अल्लाह ही अल्लाह जो जिक्र उहा कैफियत आहे किथां नसीब थींदी अल्लाह जे प्यारे वलियुनि जी दरबार खां मिलंदी अल्लाह जा कामिल वली सजे हथ तां खबे जाइ ते तव्हांखे जिक्र ॾींदो जॾहिं जिक्र दिल जो मिली वञे या दिल अल्लाह जो जिक्र कंदा हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो सत्संग पींदो हुयो के पुछा के से मानी छो नथो खाई छाई मानी इन जे करे कोदो खाया किरा भंजदो आहियां चबारींदो आहियां इन टेम ते 41 दफ़ा अल्लाह जो जिक्र करे वठो मुझा प्यारा उठंदे वेंदे घुमंदे अल्लाह जो जिक्र कंदे इंशाअल्लाह बेड़ा ही पार थी वेंदा जे हस्ती जे आस्थाने ते असां आया आहियूं उन अल्लाह जे प्यारे वली मुझा सैयदी व मुर्शिदी महबूब दिलबर साईं सां दिल लगायो मोहब्बत लगायो खुदा जो कसम खड़ी तो वञा मुर्शिद जी मोहब्बत तो के चढ़ियो करे छॾींदी मस्त बनाए छॾींदी दीवानो बनाए छॾींदी ही उहा मोहब्बत आहे जंहिंजे सीने में मुर्शिद जी मोहब्बत अची वई जी अबू बकर मदीने वाले मीर से मोहब्बत रखदो उमर मदीने वाले मीर से मोहब्बत रखदो हुयो असां जी ओ सफ़त वठी पंहिंजे पीर कामिल वली से मोहब्बत रखूं ॾिसो त असां जे पीर कहिड़े तरीक़े ते हली रहियो आहे मुंहिंजो पीर कामिल वली मदीने वाले मीर जे तरीक़े ते तो असां सब मदीने वाले मीर जे तरीक़े ते हलूं मुर्शिद जे आस्थाने ते बार बार अचूं अल्लाह राज़ी अल्लाह जो हबीब राज़ी वमा अलैना इल्लल बलाग नचे सुभान अल्लाह हे सैयद सगोरो मुर्शिद जी खास नज़रुनि जो नवाज़ अल्लाह साईं जो नालो रखियो तो बहलुल दाना अल्लाह जो वली हुयो बहलुल दाना उन जी निस्बत सां साईं संगन जो नालो रखियो आहे हींअर असां मुख़्तसर ख़िताब जे लाइ अर्ज़ गुज़ार आहियूं ख़लीफ़ा हज़रत अल्लामा व मौलाना साईं जाब अहमद रिंद करमी साईं पाणीदा मुख़्तसर ख़िताब करणु फरमाईंदा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व कूनू मअस सादिकीन अल्हम्दुलिल्लाह अल्लाह तबारक व तआला के एहसान जिससे मालिक कायनात ने हमें और आपको मुर्शिद कामिल की सोहबत नसीब फरमाई है बोलो सुभान अल्लाह मेरे भाइयों आज उलमाए किराम मुफ्ती एज़ाम सारे हैरत में हैं कि मुर्शिद महबूब दिलबर साईं में ये कौन सी कशिश है कौन सा कमाल है कि भाई जहां जलसा देखो दिलबर साईं का जहां प्रोग्राम देखो दिलबर साईं का दादू में देखो दिलबर साईं का नारा है मोरा में देखो दिलबर साईं का नाम है कोटकी में देखो दिलबर साईं का नाम है सारे उलमाए किराम हैरान है ये क्या कमाल है अल्हम्दुलिल्लाह हम कर्मी फख्र से कहते हैं कि अल्लाह तबारक व तआला ने हमें वो कामिल मुर्शिद अता किया है कि जो मुफ्ती आलिम पीर हैरान है कि मुर्शिद दिलबर साईं का क्या कमाल है बोलो सुभान अल्लाह तो मेरे दोस्तों मेरे
हमारे इंशाअल्लाह मेरे दोस्तों दुनिया आखिरत में हमारे बेड़े तुम्हारे बेड़े पार हैं, बोलो सुभान अल्लाह। तो मुझा दोस्तों मुझी गुजारिश है त असा तव्हां कामयाब कामरान चढ़ चाहियूं था, अल्लाह जो कुरान समझण चाहियूं था, मदीने वाले साईं जी सुन्नत ऐं शरीयत ते अमल करण चाहियूं था। तो मुझा दोस्तों ॿियो दर न तकार, ॿियो दर न ॾिस, ए कर्मी फकीर पंहिंजे मुर्शिद कामिल सां वालहाना मोहब्बत रख। इंशाअल्लाह असांजो वो कामिल मुर्शिद है जो दुनिया में भी सोने दिलबर साईं जे सदके दुख दर्द खत्म कंदा ऐं असां कर्मिन जो अकीदो आहे त इंशाअल्लाह मदीने वाले मीर जे मुहाबे सदके इंशाअल्लाह कब्र क़यामत में भलाई बरकत थींदी। अल्लाह करीम मूं गुनाहगार जो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मक़बूल फरमाए। वमा तौफीक़ इल्ला बिल्लाह। सुभान अल्लाह। मज़ो अचे तो न दिलबर साईं जो शान हुजे, दिलबर साईं जी नज़रुनि सां नवाज़िल खलीफ़ा हुजनि, ॿुधी दिल ठरे थी पई। हींअर असां मुख़्तसर ख़िताब जे लाइ गुज़ार रहियूं। हज़रत अल्लामा मौलाना क़ारी साईं अल्लाह बचायो करमी साईं पाणी दा मुख़्तसर ख़िताब करणु फरमाईंदा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वक़ूनू मअस सादिक़ीन आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। जब तक बेकार न था तो कोई पूछता न था, जब तक बेकार न था तो कोई पूछता न था, मेरे मुर्शिद ने खरीद कर अनमोल बना दिया। पांजे पीर सां पांजे मुर्शिद सां मोहब्बत मुंजा दोस्तों पांजे पीर सां जेतरी मोहब्बत सां रखंदासीं ओतरी असां खे कामयाबी मिलंदी। अल्लाह जे वली हज़रत दाता अली हजवेरी रहमतुल्लाह फरमाइनि था जेकॾहिं तव्हां चाहियो था असां पंहिंजे मुर्शिद खां फैज़ वठूं, असांजो मुर्शिद असांखे फैज़ ॾे अता फरमाए, पंहिंजे निगाहनि सां असांजे क़ल्ब खे रोशन बनाए छॾे, त पोइ छा कयो जॾहिं पंहिंजो मुर्शिद वेहे त उनजे चेहरे खे तकीदा रहंदो, तव्हांजो ख़ाली दिलि फैज़ सां भरपूर थी वेंदो। हलियो मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे वलीअ जी सोहबत में अचण वारो तो असां खुश नसीब आहियूं, असां जे खुश नसीब आहियूं। असां कहते कि प्यारे वलीअ जे आस्थाने ते उर्स मुबारक नसीब थी जा ऐं ॿिए नंबर ते असां खे पंहिंजे पीर शेख असां खे मुर्शिद करीबन जो दीदार नसीब थियो आहे। असां जहिड़ो ॿियो को मुंहिंजा दोस्तो खुश नसीब न आहे त असां पंहिंजे किस्मत खे खुश नसीब भायूं त असां वॾा खुश नसीब आहियूं, असां वॾा बख़्तवर आहियूं। हिते तकरीर जी जाइ नाहे, हिते गुफ़्तगू जी जाइ नाहे, हिते मुंहिंजा दोस्तो सिर्फ़ इंतज़ार आहे कि केॾी महिल मुंहिंजो रहबर ईंदो, केॾी महिल मुंहिंजो नजपाल ईंदो, केॾी महिल मुंहिंजो मुर्शिद ईंदो, केॾी महिल मुंहिंजो सुहिणो ईंदो जंहिंजो मां दीदार करे पंहिंजे अखियुनि खे ठारींदुसि। असां सभई पंहिंजे मुर्शिद जे लाइ दीदार जे लाइ आया आहियूं। मां को तकरीर जो लाइक़ न आहियां, मुर्शिद करीमनि जे मुंहिंजा दोस्तो उन हुकुम मुताबिक़ जेको हुकुम थियो आहे उन मुताबिक़ चंद गुफ़्तगू कयो अथमि। अल्लाह खां दुआ आहे, रब क़ुरान में फरमायो वकूनू मअस सादिक़ीन, सादिक़नि सां गॾु रिहाण कंदो तव्हांजो हिते बि वाहवा त हुते बि वाहवा। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह। सुभान अल्लाह। दोस्त बीठा है स्टेज सजे पासे खबे पासे मस्जिद में काफ़ी अंदर जगह है, अंदर वे वन करीब इंशाल्लाह नमाज जो टाइम थी तो तकड़ में जगह न मिली सघंदी मता तव्हां हींअर वेही रहो, आवाज़ हर जगह ते पहुची वेंदो। हींअर असां मुख़्तसर ख़िताब जे लाइ जमायत करीमा जे मरूफ़ ख़तीब हज़रत अल्लामा मौलाना साईं मोहम्मद हनीफ़ करमी साईं खे गुज़ारिश कयूं था पाणी दा मुख़्तसर ख़िताब करणु फरमाईंदा आहिनि।
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। मेरे प्यारा अल्लाह रब्बुल आलमीन जा करोड़े एहसान, रब लम यज़ल जा अणगणिया एहसान जय रब असां तव्हां सभिनी खे दिलबर हबीब मदीने वारे साईं जो उम्मती बणायो ऐं थोरनि मथे थोरा इहे जो इन पुरफितन दौर के अंदर असां तव्हां सभिनी खे हाथी रहबर मिलियो त दिलबर साईं जहिड़ो जवान मिलियो। सम्झो सुभान अल्लाह। जय असांजे दिलनि में महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहब्बत जा मंच ॿारे छॾिया आहिनि। हर आशिक़ जेको अॼु हिक रंग में रंगियो वेठो आहे, असां सभिनी जो रंग इहो हो कोन, इहो रंग लातो आहे त दिलबर साईं मादली वारे लातो आहे। ऐं जेका आयत मूं पढ़ी आहे उन में अल्लाह रब्बुल आलमीन तो फरमाए मुंहिंजा महबूब असां तोखे मोकिलियो आहे, असां तोखे मोकिलियो आहे महबूब बणाए करे। ऐं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगो के हिक जो न ॿिन जो न मदीने वारो साईं आसमान वारनि जो भी महबूब आहे त ज़मीन वारनि जो भी महबूब आहे। ऐं उन महबूब जो बस असां तव्हां सभिनी खे मिलियो ऐं असांजी दिल उते पहुती त दिलबर साईं मातली वारे जवान जे निगाहे करम सां पहुती। तॾहिं तो हर कर्मी चवे बेखुद किए देते अंदाज हिजाबाना। जंहिंजी दिलियो चवे थी रुगो उहो सुजाग थे। बेखुद किए देते अंदाज हिजाबाना। दिल में तुझे रख लूं जलवे जाना। जॾहिं दिलबर साईं जी नज़र थी तॾहिं हर आशिक़ सुजाग थी करे गली कूचे में नारा हणंदो पियो वधे। रात हुजे ॾींहुं हुजे पंहिंजे आका मदनी ताजदार खे अर्ज़ थो करे ओ मुंहिंजा महबूब जिस राह से मैं गुज़रूं बस गीत तेरे गाऊं। जो देखे मुझे कह दे ये है मेरा दीवाना। जो देखे मुझे कह दे ये है तेरा दीवाना। अगे यो रंग कोन हो को खोसो पियो सदाए, को लासारी पियो सदाए, को रिंद पियो सदाए, को जटोई पियो सदाए, को कहिड़ी क़ौम जो पियो सदाए। पर जॾहिं दिलबर जे दर ते आयो जितना पियो गुज़रिया पिया कर्मी थो वञई, कर्मी थो वञई, मिठे मोहब्बत जो आशिक़ पियो वञई। मुंहिंजा दोस्त या चिड़क मिली आहे दिलबर साईं जे निगाहे करम सां। पोइ जे दर तां कुझु मिलंदो आहे त उन दर जो गाइब बि आहे। प्री प्यारा दिलबर नबी मदीने वारो ताजदार कायनात जो महबूब आहे। आशिक़ जो फरमाए हुस्न यूसुफ पर फ़क़त आशिक़ ज़ुलेखा थी, तुम्हारे रूह रोशन पर फिदा सारी खुदाई है। ज़ुलेखा के वो हज़रत यूसुफ नबी के मतार वो ज़ुलेखा आशिक़ा थी हुई। लैला
थियो जेकरे हुए गया उन जो मोहब्बत भी खत्म थी वियो पर मदीने वारो सही तो असा जो एड़ो महबूब अल्लाह जो भी महबूब मलाइकन जो भी महबूब इंसानन जो भी महबूब जिन्न जो भी महबूब पहाड़न जो भी महबूब दरियान जो भी महबूब मुझा दोस्त कायनात दे ज़र्रे ज़र्रे जो महबूब चौथ दिल पर सही मादरी वाले जो भी महबूब असा करमन जो भी महबूब या सिकवारी सुरकी यो जज्बो तदे मिलियो जरे यार जे दर ते आया से दिल पर से की बोली नहीं जगत अल्लाह साईं का शेर वड़ंदा के हथ मथे तो बोली सा से सुभान अल्लाह चंद्र चांदो की न करे सिजा थोरो सफर सुभान अल्लाह साईं चंद्र के मुखातिब हो चंद्र चांदो की न करे सिजा थोरो सफर छाजेला छाजेला सुभान तो जो साईं मोंडो सा अल्लाह मुझे चोर कबूल फरमाए आमीन बाद में कमाल इंशाअल्लाह सॼो प्रोग्राम रूहानी आवाज़ ते हलंदो इंशाअल्लाह क्योंकि वो खुला खुलन से मिलायो पहिरियों से मुकम्मल कयो अल्लाहु अकबर अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما إن الذين يؤذون الله ورسوله لعنهم الله في الدنيا والآخرة وأعد لهم عذابا مهينا والذين يؤذون المؤمنين والمؤمنات بغير ما اكتسبوا فقد احتملوا بهتانا وإثما مبينا يا أيها النبي قل لأزواجك وبناتك ونساء المؤمنين يدنين عليهن من جلابيبهن ذلك أدنى أن يعرفن فلا
تؤذين وكان الله غفورا رحيما. الله أكبر. سمع الله لمن حمده. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين. إياك نعبد وإياك نستعين. اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. بل تؤثرون الحياة الدنيا والآخرة خير وأبقى. إن هذا لفي الصحف الأولى صحف إبراهيم وموسى. الله أكبر. سمع الله لمن حمده. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. سمع الله لمن حمده. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. الله أكبر. سمع الله لمن حمده. الله أكبر. الله أكبر. الله أكبر.
الله أكبر السلام عليكم ورحمة الله. السلام عليكم ورحمة الله. الله آمين.